जी सिसी लाहे जणींदो हजरत अबू बकर हजरत उमर साईं के वठी आयो ओ यार उमर दिमाग मां कम वट केड़ा अल्फाज गालाइंदो पियो आ अज इमामुल अंबिया दुनिया मां वफात करे व्या बुरको वटाए व्या हेडे हजरत बिलाल साईं ज़ारो कतार महबूब जे मथा रोंदो पियो आ हेडे अबू बकर साईं सदका रही करे रोंदो पियो आ महबूब जे मथा हजरत अबू बकर मुस्तफा जे पेशानी के चुम्मी नहीं करे चवंदो पियो आ मिठड़ा मोहम्मद करीम तवा जे करे मां अबू बकर के इज्जत मिली मां अबू बकर तवा जे करे जिया पियो साईं दुनिया मां वयो मां अबू बकर के अकेला करे वयो हजरत उमर साईं ज़ारो कतार रोंदो पियो आ हा जने उस्मान दे नजर कने उस्मान वो जवान हो मुस्तफा जे विछोड़े में उस्मान शमहीना शरो रोए पियो मुस्तफा जे विछोड़े में ज़ारो कतार अखन मां लुड़कवाने पिया हजरत उस्मान साईं के साहबा चवने पिया ओ यार उस्मान शरो रोए पियो शमहीना पिया अञा तो का महबूब कोन पिया विसरन हजरत उस्मान साईं अखन मां लुड़का हारे करे चवंदो पियो ओ यारो मां उस्मान किए न रोवा जे महबूब जे करे मां उस्मान के हा एडी इज्जत मिली आ मां उस्मान न महबूब जे विछोड़े में किए न रोवा अजो महबूब मुस्तफा दुनिया के छड़े वया महबूब मुस्तफा जे मथा हजरत अली साईं आयो आ हजरत अली साईं चवंदो पियो आ ओ मदीने वारो खुदा जी ज़ात जो कसम जे हस्ती जे करे मां अली के रब करीम एडो मकाम नो असदुल्लाह वारो लक़ब मिलियो आ मां अली दुनिया जे अंदर बहादुर बणियो आ त महबूब जे करे बणियो आ ओ दुनिया वारो ओ मदीने वारो मां अली के रब करीम मकाम नो हो त महबूब जे करे मकाम नो हो अजो महबूब दुनिया मां हलिया वया अजो मुस्तफा सा के अकेलो करे वया हेडे वरी बिलाल दे नजर कजा वो बिलाल जवान जेको आजान नींदो हो अजो मुस्तफा जो दीदार करे आदान के खत्म पो कंदो हो बिलाल आदान नींदो पयो आ अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह बिलाल इते मुस्तफा जो दीदार कंदो हो आजान के बाद खत्म कंदो हो मुस्तफा जे दीदार ही बिलाल जो अखियों महबूब जो दीदार कंदो हो बिलाल चवे पियो मुझे जिस्म में चुस्ती अची वजे पी आ बिलाल महबूब जो दीदार कौन पियो करे मिंबर खाली दिसी करे हजरत बिलाल बेहोश थी करे टिकरी पियो पे मदीने जा नौजवान आया साहबी बिलाल दे आया ओ यार बिलाल ओ चाचा बिलाल तवा के शादी वयो आजान त तवा आगे दीना हो हाने तवा आजान पूरी कौन पिया कयो ओ बिलाल शादी वयो हजरत बिलाल सही चंदो पियो ओ यार अबू बकर यार उमर उस्मान अली ओ मुझे महबूब जा साहबियो ओ मुझे महबूब जा जानज़ारो मां बिलाल के रब अखियों ने गो मुस्तफा जे दीदार जेला मां दीवानो आशिक परवानो मस्तानो मुस्तफा जे इश्क में मां बिलाल जान लुटाइया मां बिलाल सीने ते पत्थर महबूब जे करे मां सटिया खा मां बिलाल पाजे जिस्म के हां मां पाजे पुत के गर्म वारिय ते बर्दाश्त कयो हो पर मुस्तफा के मां बिलाल कौन छड़ियो हो मां बिलाल आशिक दीवानो परवानो मस्तानो महबूब जे विछोड़े में मां बिलाल मदीने में न रही सघंदो इयो बिलाल मदीनो छड़े हलियो वयो खुदा जी ज़ात जो कसम इयो बिलाल इयो नौजवान महबूब जो मदीनो छड़े अज बिलाल हलियो वयो रिवायात जे अंदर ईंदो काफी महीनन जो सफर करे तय करे बिलाल हलियो वयो गंढड़ी बदी करे मदीने के छड़े बिलाल हलियो वयो हजरत बिलाल साईं जड़े मदीनो छड़े वया ख्वाब में महबूब मुस्तफा आया महबूब चवंदा प्यान ओ बिलाल मां मोहम्मद त मदीने वारन के छड़े वयो ओ बिलाल तू भी मुझे मदीने के छड़े आए ओ बिलाल शाजे करे मदीने वारन के छड़े आए हजरत बिलाल के रात जे टेम में जग दिया बिलाल सागी गंढड़ी बदी करे बिलाल मदीने ने रवानो दियो हजरत बिलाल असर जे टेम में मस्जिद नबी में पहुंचो हजरत बिलाल अखन मां ज़ारो कता लुड़कंदा पयाल महबूब जे रोजे में अज बिलाल जी नजर आया महबूब मुस्तफा जे रोजे में अज बिलाल जी
नज़र आया बिलाल ज़रो कतार रोंदो पियो असर जे टाइम में सहाबा आया ॾिठो त हिकिड़ो जवान मस्जिद नबवीअ जे कुंड में वेठो आहे नज़र कयो त चाचो बिलाल ओ चाचा बिलाल महबूब असांखे छॾे विया दुनिया मां वफ़ात करे विया दुनिया मां बुरको मटाए विया चाचा बिलाल तूं बि असांखे छॾे वएं महबूब जे दौर वारी आज़ान था ॿुधा हज़रत बिलाल साहबा खे चवंदो पियो आहे ओ यारो मां बिलाल आज़ान कोन ॾेई सघंदुमि महबूब जो मां दीदार कयां पियो मां बिलाल आज़ान खे ख़त्म बंदि कयां पियो अॼु महबूब दुनिया में न रहिया मां बिलाल आज़ान कोन ॾेई सघंदुमि साहबी हज़रत बिलाल खे वकोड़िया ओ चाचा बिलाल आज़ान ॿुधा असर जो टाइम हो हज़रत इमाम हुसैन साईं आयो हज़रत इमाम हसन साईं आयो हज़रत इमाम हुसैन साईं हसन साईं खे सहाबा फरमायो ओ इमाम हुसैन साईं चाचे बिलाल खे चओ त महबूब जे दौर वारी आज़ान ॿुधाए हज़रत बिलाल चवंदो पियो आहे ओ महबूब जा साहबियो मां आशिक दीवानो परवानो मस्तानो का दिल में गाल खणी आयो मां आज़ान ॾियण कोन आयो मां आज़ान कोन ॾेई सघंदो हज़रत बिलाल साईं आज़ान ॾियण लाइ तयार न हो इमाम हुसैन साईं बिलाल खे चवंदा पिया ओ चाचा बिलाल मुस्तफ़ा जे दौर वारी आज़ान ॿुधा नाने मोहम्मद जे दौर वारी आज़ान ॿुधा हज़रत बिलाल साईं हज़रत इमाम हुसैन साईं खे चवंदो पियो आहे ओ इमाम हुसैन साईं तुझो त वॾो मक़ाम मर्तबो आहे मूंखे उहो बि वक़्तु यादि आहे जो मुस्तफ़ा तोखे पंहिंजे कुलनि ते घुमायो आहे ओ इमाम हुसैन मूंखे उहो बि वक़्तु यादि आहे जो हिकु दफ़े महबूब ख़ुतबो ॾियनि पिया तोखे जुबो